हबीब तू तबीब, तू हबीब तू तबीब, तू दारू के दर्दन, तू दिए तू लाहे वरी दातर के दुखदन, तॾे फ़क़ू भी फ़र्क कन जॾहिं करियो अमृत ही उनखे। ये ससुई जो दास्तान है। ससुई हिक नाऊ बाबण जी न्याणी हुई, सेवण जे शहर में रंधल हुई, जाई भी सेवण जे शहर में हुई। ससुई जॾहिं सेवण जे शहर में जाया, नाऊ बांभण ज्योतिषीअ के घुराए, ससुई जो मुक़दर कहिड़ो पुछण लॻो आ। हे परमेश्वर, तुझे केॾी हिदायत, मूं हिकु मिसकीनी दूती थी आहे, मूंखे छंटी जेॾी सोणी ही पुत्री अता कई थी। ज्योतिषी बाबा, ही पुत्री मूंखे भगवान ॾिनी आहे, हिन जो लिखियो ॿुधा। महाराज, हिन नींगरीअ जो लिखियो हिकु मुसलमान साथी। मुस्लिम साथी तो हे परमेश्वर ही तो छा कयो, ऐं भगवान ही तो छा कयो। महाराज, मजबूर आहियां ऐं भगवान जी लिखियल अंग खे कॾहिं मिटाए नथो सघां। हे महाराज ज्योतिषी, मुझे मथां एहसान कर, हिन लिखियल अंग खे फिरा, लिखियल अंग खे फिरा। महाराज, भगवान जो फैसलो अटल आहे, वो जी चाहे ती करे सके तो। पोयां मूंखे मुसलो न खपे, मूंखे मुसलो न खपे, ऐं हिन बचड़ी दरिया जे हवाले करियां थो, दरिया जे हवाले करियां थो। सुरजी तसू मानू ई भी चंदा त ससी पुनू सा मोहब्बत न करे आ त जबलन पहाड़न जा पंध किए करे आ, पर शहनशाह लतीफ तो जद ससी जो को भी कसूर कोने। सरजी तसूर सामाई ओ सुखविया, सरजी तसूर सामाई त सुखविया, ये बई पूर हिन माणीअ खे नसीब थिया। हाणे नाऊ बांभण छा कयो आ, पेती ठाराई त सोने में ॾाढा ज़ेवर विझी, हीरा जवाहर विझी, वॾो शाहूकार हुयो। ससुअ खे उन पेतीअ में बंदि करे दरियाह जे हवाले कयो अथसि। इहो सेवण खां दरियाह ईंदो आहे जो बंभोर शहर को अची तो ने समुंड में पवे। जॾहिं समुंड खां ॿाहिरि पेती अञा बंभोर जे शहर में आया त महमूद नाले खटी धोबी हुजे, ॼट माण्हू इलाही कमाईंदा हुआ। उन धोबी जे घाट वटि जॾहिं पेती पहुती आ, परे खां जॾहिं नज़र पई आ महमूद खटी जी। उस्ताद महमूद, उस्ताद महमूद, हू त ॾिसो पानी में केड़ी शय थी लुणदी अचे। अबाई हाथ पेती आहे, अने भारो करियो पेती कढी वठो वन। अरे चंडी जेडी ॾियारी, अरे चंडी जेडी ॾियारी, ऐं मुंहिंजो परवरदिगार, तुझियूं वॾियूं महिरबानियूं, तुझियूं वॾियूं महिरबानियूं। मूं बे औलादी ते वड़ कयो थी, मूं बे औलादी ते वड़ कयो थी। केॾा सूर सदमा सहंदी आई ऐं न मुई, हिन जो नालो हाणे था रखूं ससुई, ससुई। खणी वञा थो घर, खणी वञा थो घर। ससी जॾहिं महमूद खटी खे मिली आ, ससुअ खे महमूद खटी निपाइण लॻो आहे। ससुई जॾहिं वॾी थी आ बंभोर में, पुनल बादशाह के चमकरान जो शहंशाह, ख्वाब में सूरत ससुई जी ॾिठई।
सुबह जो पंहिंजे वज़ीर खे घुराई जंहिंजो नालो हुयो जसो पर कोडाणे जो नालो पुनूसी उनखे सॾींदो बाबी हो। बाबे खे सॾे चवण लॻो अदामो सूरत ॾिठी आहे शहज़ादी जी जंहिंजो नालो आहे ससुई। जंहिंजो नालो ससुई आहे तोखे मुश्क खथूरी जा साथ भरे थो ॾियां। वापारी थी वञू ने बंभोर जी पुछा कर छो त इलाइक़ो जेको मकरान जो हो हलप जो इलाइक़ो हुन में मुश्क खथूरी जाम थींदी हुई। साथ मुश्क खथूरी जो भरे बाबे खे से पुनल बादशाह रवानो कयो आहे। हाणे ॻोल्हींदो जॾहिं बंभोर जे शहर में आयो आहे पार ॾिठी बंभोर जे शहर जा जेके पुनल हिनखे ख़्वाब जा पार ॿुधाया हुआ। दिल में ॻाल्हि की तूं हो ई शहर आहे जेको मुंहिंजे बादशाह मूंखे ॿुधायो आहे। शहर बाज़ार जे विच में उठनि तो बार मुश्क खथूरी जो लाथई। हाणे सॼे शहर खे अची हुबकार खयो आहे। पंहिंजी खथूरीअ मुश्क खोले वेठो आहे। जेका सी तोले रते शइ विकामंदी आहे उहा त टके पैसे में माण्हुनि खे मुठियूं भरियो पियो ॾे। सॼे शहर में ॻाल्हि हली वई तेड़े मुल्क जो शाहूकार को आयो आहे जो मुश्क खथूरी रते ऐं तोले विकामंदी आहे पर टके पैसे में माण्हुनि खे मुठियूं भरियो पियो ॾे। हलो त हली वापार करियूं। ससुई बि पंहिंजे साहिलनि सां गॾिजी आई आहे उन बाबे सौदागर वटि। हाणे उन बाबे सौदागर खां ससी ख़बरूं पुछण लॻी आहे। कहिड़ियूं ख़बरूं पुछण लॻी? हाणे बाबियो ससुअ खे पंहिंजूं कहिड़ियूं ॿियूं ख़बरूं ॿुधाए कि तुम आई हिंदू आहियां को हल पसंदो बाबी हल अते मुंहिंजो ना को हिंदू आहियां हल पसंदो बाबी हल अते मुंहिंजो नाज मुश्क खतूं
शहर जो बेचन आया के शहर जो बेचन आया के शहर किस्मत जो गण मुके मलंग लगू बाकी हल जो सा ससी पुछन लगी भाभियों ससुए के जॾहिं सही सुञातई त जेके पुनल बादशाह मूंखे पार ससी जा ॿुधाया आहिनि उहा ई साॻी ससी आहे। हाणे पंहिंजे घोड़े तो लथो आहे ऐं ससी जो फोटू छापण लॻो आहे छो त पंहिंजे पुनल बादशाह खे हुनखे ॾेखारणो ससी जो फोटू। चए थो यार जसो आयो जॾहिं झाज उन्हीअ ते घोट घोड़े तां पियो लही जसो आयो जॾहिं झाज उन्हीअ ते घोट घोड़े तां पियो लही यार पार जेके मूंखे पुनल ॾिना हो साथ सुञातम ससी सही पार जेके मूंखे पुनल ॾिना साथ सुञातम ससी सही पार जेके मूंखे पुनल ॾिना सोबत मां तो सोनू चवे अदा सोबत मां सोनू चवे सही सोबत मां तो सोनू चवे ढील अंदर में लगो ते जो डंक लगू बागी हल सा बाबे सौदागर ससे जो फोटू अत सौ लिखियो आ पंहिंजी पुनल बादशाह खे ॿुधाई त सरकार ससी हिकिड़े खट्टी जी न्याणी आहे हू त मिसकीन खटिया तूं शहनशाह मकरान जो आहीं जिन पंहिंजे बादशाह जी ताक़त ते हलंदे त तुझके ससी जो संग कोन मिलंदो। से पुनल छा कयो पंहिंजो मकरान छॾे बंभोर जे शहर में आयो आहे अची पाण खे खटी छॾायो अथसि। महमूद खट्टी जे टोले में अची कमाइण बीठो आहे। महमूद खट्टी वटि सी ॿिया बि नौकर कई कमाईंदा हुआ। शहनशाह लतीफ़ चवे त बुरो हो सभई बुरो हो सब बंभोर। पुनल जे अचण सां बंभोर जो कहिड़ो मर्तबो थियो आहे। बुरो हो सब बंभोर अच आराणी उजारियो छोरू बछुरण सिखियूं जॾहिं पुनल कयाऊं पोर लातो सजे लोकता लातो सजे लोकता अची हाड़े धणी होर आयो जो अतोर जे त दुखियूं दुख विहारी। हाणे पुनल बादशाह जेके न महमूद खट्टी जा नौकर हुया उन्हनि